आम चूंडू 8 फरवरी ते हर सूरत में थींदियूं। इलेक्शन कमीशन जो ऐलान। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सदारत हेठ आला सतही इजलास। बलूचिस्तान ऐं केपी में दहशतगर्दी जे वधंदड़ वाक़िअनि जो जाइज़ो। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त इलेक्शन 8 फरवरी ते ई थींदी। दहशतगर्दी जे वाक़िअनि ऐं सिक्योरिटी चैलेंजनि बावजूद इलेक्शन जो अमल न रुकबो। कंहिंखे बि शक शोबो न हुजे। दहशतगर्दी चूंड अमल जे सभ खां वॾी दुश्मन आहे। अमन अमान जी सूरतहाल बिगाड़ींदड़नि सां का बि नरमी न थींदी। इलेक्शन अमल में रुकावट विझंदड़नि सां पाक फौज जी मदद सां सख़्ती सां मुंहुं ॾिनो वेंदो। अवाम खे वोट कास्ट करण लाइ महफ़ूज़ माहौल फराहम कंदा। अवाम वोटनि जी ॻणप ऐं नतीजनि जे ऐलान वक़्तु कानून हथ में खणंदड़नि बाबति होशियार रहे। ख़ुसूसी सीड़पकारी सहूलियत काउंसिल जे एपेक्स कमेटी जो इजलास अॼु थींदो। निगरान वज़ीर आज़म जी सदारत हेठ थींदड़ इजलास में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर बि शिरकत कंदो। कमेटी 24 नुकाती एजेंडा ते गौर कंदी। पीपीए चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त लोड शेडिंग जे ख़ात्मे जूं ॻाल्हियूं ग़लति आहिनि। रुॻो ड्राइवरनि में बिजली बाक़ी मुल्क में ऊंधे आहे। पीपुल्स पार्टी आम चूंडनि में सॼे मुल्क मां कामयाबी हासिल कंदी। अवाम खे ख़बर आहे त रुॻो पीपुल्स पार्टी मुल्की सलामती खे हल करे सघे थी। नफ़रत ऐं विराइण जी सियासत खे ख़तमु कयो वेंदो। दहशतगर्द सम्झनि था त ॿार आहे त डिरी वेंदो। उहा संदन भुल आहे। केपी वारा पाण बि तब्दीली वारी ॼार में फासी विया ऐं मुल्क खे बि फासाए छॾियो। केपी वारा अल्लाह खां माफ़ी वठनि ऐं वाइदो कनि त ॿीहर ईअं न कंदा। मूंखे 1 बिलियन ट्री सोनामी नज़र न आया आहिनि। जज़्बनि सां खेॾी वोट हासिल कंदड़नि न नौकरी ॾिनी न वरी को रिलीफ। मां मुल्क मां लोड शेडिंग ख़तमु कई पर माण्हू कंहिं ॿिए शख़्स जे पोयां लॻी विया। मुस्लिम लीग नून खे वोट ॾिनो वियो त मुल्क जी तक़दीर तब्दील करे छॾींदासीं। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़। डेरा इस्माइल खान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन ब दहशतगर्द मारिजी विया। हथियार ऐं बारूदी मवाद हथ। पाक फौज जे तर्जुमान जो चवणु आहे त मारिजी वियल दहशतगर्दनि में अशरफ शेख ऐं बुरहान अल्लाह शामिल आहिनि। दहशतगर्द मासूम शहरियुनि जी टारगेट किलिंग समेत दहशतगर्दी जे केतिरनि ई कार्रवाइनि में मुलविस हुआ। निगरान वफ़ाक़ी काबीना हयाती बचाईंदड़ 146 दवाउनि जे अघनि में इज़ाफ़े जी मंज़ूरी ॾेई छॾी। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जी सदारत हेठ आला सतही इजलास। चीन ऐं पाकिस्तान विच में ॼाण जी मटासटा ऐं तकनीकी सलाहियत वधाइण बाबति मुआहदे जी मंज़ूरी। ड्राइव जी कारकर्दगी बहितर बणाइण लाइ तजवीज़ूं तलब। मादनियात वारे निगरान सूबाई वज़ीर ख़ुदाबख़्श मरी चयो आहे त कारूंजर जबल बचाइण जी आड़ में थरवासनि खां रोज़गार खसियो पियो वञे। कारूंजर बाबति अवाम खे गुमराह करण जी साज़िश थी रही आहे। साज़िशुनि मां निकिरी मादनियात जी मालिकी करणी पवंदी। हू मादनियात ज़रिए सिंध मां गुरबत ख़तमु करण जा ख़्वाहिशमंद आहिनि। वाला ओलह किनारे में फ़लस्तीनियुनि ते हमला कंदड़ यहूदी आबादकारनि जा असासा मुंजमिन। अमरीकी सदर एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर जी सही करे छॾी। व्हाइट हाउस जो चवणु आहे त यहूदी आबादकारनि ते माली सफ़री पाबंद बि लॻाई वयूं आहिनि। यहूदी आबादकारनि जूं कार्रवायूं ओलह किनारे फ़लस्तीनी विचो भर में अमन सलामती ख़िते जे इस्तेहकाम लाइ संगीन ख़तरो आहिनि। इसराइली वज़ीर आज़म आबादकारनि ते अमरीकी पाबंदियूं रद्द करे छॾियूं। नेतन्याहू जो चवणु आहे त सदर जो बाइडन ओलह किनारे जी सूरतहाल खां अणॼाण आहे। आई गज़ा ते इसराइली फ़ौज जा हमला जारी। वधीक 171 शहादतूं 190 फ़लस्तीनी ज़ख़्मी। अरब मीडिया जो चवणु आहे त यहूदी फ़ौजी बमबारी में इमारतूं मिटीअ जे ढेर में तब्दील थी वयूं। शहीदनि जो अंग 27,207 खां वधी वियो। 66,000 खां वधीक ज़ख़्मी आहिनि। गज़ा में जंगबंदीअ जूं कोशिशूं जारी आहिनि। कतरी पढ़ी वज़ीर जो चवणु आहे त हमास तरफ़ां जंगबंदीअ जा हकारी इशारा मिलिया आहिनि। ॿिन्ही धुरनि में शुरूआती इतफ़ाक़ हिकु वधीक वक़्फ़े जो सबबु बणिजंदो। उमीद आहे त ईंदड़ 2 हफ़्तनि में सुठी ख़बर मिलंदी।